अस्सलाम वालेकुम। तव्हांजो उस्ताद सैयद अब्दुल कादिर शाह बुखारी। जी बाबा, असां अॼु हिकु नए टॉपिक सां वेन डायग्राम जो टॉपिक सां हलंदड़ आहे। त हुन में सेटन जा जेके क़िस्म आहिनि उहे तव्हां मुख़्तलिफ़ पढ़ंदा ऐं सम्झंदा हलो पिया। त अॼु जेको टॉपिक असां वटि आहे उहो आहे सेटन जी काट, यानी इंटरसेक्शन। त हाणे असां ॾिसूं त इंटरसेक्शन कीअं थींदी आहे। हिन खां पहिरीं तव्हां मुख़्तलिफ़ वीडियोज़ में तव्हां इंटरसेक्शन मुकमल तरह सां सिखी आया आहियो, जंहिंजो थोरो तफ़सील तव्हांखे हिन हिसाब सां गॾु बि वरी सम्झायां थो ऐं तव्हांखे यकीन आहे बिल्कुलु तव्हांखे सम्झ में अची वेंदो। तव्हां जेके मुंहिंजी पोयां सीरीज़ सां जीअं जीअं वीडियोज़ ठहंदा अचनि, जेके तव्हां ॾिसंदा अचो, उमेदु आहे त तव्हांखे चङी तरह सां ज़हन नशीन हूंदा। अदरवाइज़ अगरि कंहिंखे मिस थी विया आहिनि या को नओं व्यूअर्स को भाउ मुंहिंजो हाणे जंहिं जॉइन कयो आहे मुंहिंजे हिन चैनल खे, त उनखे बि वधीक वज़ाहत क्लियर थो करियां। त पहिरीं त ॻाल्हि, तव्हां मुंहिंजा पोयां वीडियोज़ जेके बि आहिनि उहे तव्हां ॾिसो, त इनशाला तव्हांखे सभु कन्फ्यूजन जेका बि हूंदी अल्हम्दुलिल्लाह उहा सभु रिड्यूस थी ख़तमु थी वेंदी। ऐं वरी बि फर्दर कुझु न कुझु हिन सां गॾु तव्हांखे सम्झाईंदो हलंदुसि त जीअं अगरि कंहिं क़िस्म जी का बि दुश्वारी आहे त उहा ख़तमु थी वञे। त अचो त ॾिसूं त सेटन जी काट कीअं थिए थी। सेटन जी काट मतिलबु ॿिन्ही सेटनि में हिकु जहिड़ा मेंबर, ॿिन्ही में कहिड़ा कहिड़ा आहिनि। हिन में लिखियलु आहे 1 ऐं 2, हिन में लिखियलु आहे 1 2 3 4। ही सेट जा मेंबर आहिनि। ॿिन्ही सेटनि में असां लिखियो आहे ए इंटरसेक्शन बी, यानी असां ए सेट लिखंदासीं, उन खां पोइ इंटरसेक्शन हीअ जेका निशानी सां हिन जॻह ते विधीसीं। हिन खां पोइ हीउ जेको बी सेट आहे त पूरो बी सेट हिन ब्रैकेट खां हिन ब्रैकेट ताईं असां सॼो लाइट रखियो। हाणे असां ॿिन्ही सेटनि में ॾिसंदा हिते 1 आहे त हिन में 1 आहे त असां जवाब में लाइक रखंदासीं। हिते 2 आहिनि त हिन सेट में 2 आहिनि त असां 2 हिते लिखंदासीं। हिन सेट जा जेके बि मेंबर आहिनि सभु जा सभु हिन मां ही 2 अची विया। हिन में ही बचा 3 ऐं 4। हिन में हुजनि हा त असीं हेठि जवाब में लिखूं हा। काट चइबो ई उनखे आहे त जंहिंमें ॿिन्ही सेटनि में साॻिया जेके हुजनि सिर्फ़ु उहे लाइट लिखिबा जवाब में। त असांजो ए इंटरसेक्शन बी हिन ॿिनि सेटनि जो जेको जवाबु आयो आहे 1 कामा 2। अचो त ॾिसूं असांजे वेन डायग्राम जे अंदरि हिनखे कहिड़े तरह सां लिखी ज़ाहिर कयो वेंदो आहे। जी पुट, तव्हां हाणे गौर करियो त वेन डायग्राम पोयां सिखी आया आहियो, पोयां सम्झी आया आहियो त हमेशह मुस्ततील शिकिल में लिखियो वेंदो आहे। जॉन वेन असांखे सेखारियो हुयो त मुस्ततील शिकिल में लिखो, पोइ अंदरि असां हिन सॼे खे ए इंटरसेक्शन बी ऐं जेको सॼो अहातो ख़ाली आहे उहो असांजो सभु रहंदो आहे यूनिवर्सल, यानी ॿिन्ही सेट जा मेंबर 1 2 3 1 2 3 4 इहे सभई सभु हिन सॼे में अंदरि हूंदा आहिनि। त हाणे असां हिन में 2 जेके सेट आहिनि उहे असां कीअं लिखिया आहिनि गौर करियो। असां पहिरियों दाइरो हिकिड़ो कढियो आहे, गोल दाइरो, मूं त अंदाज़ सां कढियो आहे, तव्हां पलकार सां कढंदो अञा बि ख़ूबसूरत सुहिणो निकिरी सघे थो। त हाणे असां हिकिड़ो पहिरियों दाइरो, हिन दाइरे खे सम्झो त अञा कोन ठाहियो अथमि, माना हीउ जेको दाइरो ठाहियां पियो पहिरीं ए वारो, हिन में ए सेट जा मेंबर जेके आहिनि 1 ऐं 2 इहे ॿई विधासीं। उनजे ॿाहिरां ॿियो हिकिड़ो दाइरो मूं कढियो आहे। हाणे ईअं सम्झो जॾहिं हीउ दाइरो मूं ॾिनो त हीउ दाइरो ख़तमु थी वियो। त हाणे हिन बी सेट जा मेंबर थी वेंदा 1 2 3 4, जेके बिल्कुलु आहिनि 1 2 3 4 उन हिसाब सां पूरा आहिनि। ऐं जेकॾहिं असां बी खे छॾे वरी जेकॾहिं हिन दाइरे खे पढ़ूं था गौर करे त असांजो ए सेट जा मेंबर बि अची था वञनि ख़ाली। गुड। हाणे वेन डायग्राम जे अंदरि इंटरसेक्शन बि उहो ई तरीक़ो आहे जेको सेम हिन तरीक़े में आहे त जेके साॻिया मेंबर हूंदा सिर्फ़ु असां उन जवाब खे कलर ॾेई शेड ॾेई अलॻि कंदासीं नुमाया। त 1 2 हिन ए सेट में बि आहिनि त 1 2 हिन बी सेट जा मेंबर आहिनि, यानी जेको जवाबु असांजो ईंदो सो 1 कामा 2। असां सिर्फ़ु उन खे डार्क कंदासीं, यानी असांजो जवाबु जेको ए इंटरसेक्शन बी जो जेको आहे वेन डायग्राम जे अंदरि असां हिन सूरत में ज़ाहिर कंदा आहियूं, यानी हिनखे शेड ॾेई छॾींदासीं त इहो असांजो जवाबु अची वेंदो।
अचो त ॿिए पार्ट खे ॾिसूं त उहो कीअं पियो हलंदे। इन में ॾिसो असांजो ए सेट आहे 2 2 4, बी सेट आहे जंहिंमें मेंबर आहिनि 3, 4, ए इंटरसेक्शन बी। पहिरीं ए जा मेंबर 2 2 4, पोइ वरी बी जा 3 ऐं 4, ॿिन्ही में हिकु जहिड़ा ॾिसो 3 ऐं 4 आहिनि, हिन में 3 4 आहिनि, बिको हिन में कोन्हे त हीअ 3 बिट लिखंदासीं, 4 बिट लिखंदासीं, 2 छॾे ॾींदासीं। असांजो जवाबु फाइनल में बीठो आहे 3 ऐं 4। जॾहिं त असां वटि ॿ जेके सेट आहिनि, हाणे हिनखे अहिड़े तरीक़े सां गोल दायरा ॾियूं त जीअं उहे ॿई अची वञनि हिन में असांजे डायग्राम जे अंदरि। त ॾिसो मुस्ततील पहिरीं ठाहियोसीं 4 लकीरूं। उन खां पोइ असां पहिरीं बी सेट सां अंदरियूं दाइरो सां कढियो आहे नंढो दाइरो बी सेट जो, जंहिंजा मेंबर हुआ 3 ऐं 4, असां 3 4 लिखिया। उन खां पोइ असां ॿाहिरियों दाइरो जॾहिं ॾियूं था त हीअ मेंबर ए सेट जा सॾाईंदा, यानी 2 3 4 2 3 4 उन हिसाब सां पूरा थी था वञनि। त हाणे असांखे रंग कारो जेको भरणो आहे, जेको जवाबु आयो आहे असांजो, त सिर्फ़ु आयो आहे 3 ऐं 4। त असां सिर्फ़ु उन खे असां कारो कयो आहे ऐं बाक़ी असां 2 खे छॾे ॾिनो आहे। जीअं हिते 2 असां बची पियो छॾे ॾिनोसीं, हिते असांजो जवाबु आयो आहे 3, 4, हिनखे डार्क कयोसीं। त सम्झां थो प्यारा ॿारो, तव्हांखे चङी तरह सां इहे शयूं सम्झ में अची वियूं आहिनि। पर जेकॾहिं कंहिं कंफ्यूजन आहे, जी जी तव्हांजो सुवालु सही आहे, त साईं जेकॾहिं ॿिन्ही में साॻियो न हुजे त पोइ उहो कीअं असां लिखूं, बिल्कुलु तव्हांखे सेखारियां थो। उन ते तव्हां ॾिसो कीअं थो थिए, या सिर्फ़ु हिकिड़ो मेंबर चओ था हुजे ॿिन्ही में त उनखे कीअं लिखूं, बिल्कुलु उहो बि तव्हांखे हींअर सम्झायां थो। जी बाबा, बिल्कुलु तव्हांजे सुवाल मुताबिक़ अचो त ॾिसूं। असांजी सेट आहे ए, हुन में मेंबर आहिनि 1, 2, बी सेट आहे जंहिंमें 3, 4, इंटरसेक्शन खणो ए इंटरसेक्शन बी 1, 2, 3, 4, इंटरसेक्शन मां ॿिन्ही में साॻियो हुजे, हिन में कोन्हे हिन में कोन्हे, त जवाबु ख़ाली सेट ईंदो। त असां हिन में कीअं लिखूं, बिल्कुलु सही आहे। असांजो जेको जवाबु ईंदो आहे, सिर्फ़ु असां जवाब खे कारो कलर करे ऐं शेड ॾींदा आहियूं त उहो जवाबु हूंदो आहे। अदरवाइज़ अगरि कंहिंखे बि असां कलर न ॾियूं त पोइ माना सेट ॿई असां लिखिया आहिनि ऐं हुनखे असां छॾे ॾिनो आहे, त माना ख़ाली सेट आहे हिन जो जवाबु। हिन जो मक़सदु कोन्हे असां हिनखे कारो करे छॾियूं, जेकॾहिं कारो करे छॾियूं त माना 1 2 हिन में बि हूंदा हिन में बि हूंदा। हिन जे करे असां न को हिनखे रंग भरींदासीं न को हिनखे रंग भरींदासीं। असां पहिरीं मुस्ततील ठाहियो, हुन खां पोइ असां ए सेट लिखियो अलॻि, इहे हिक ॿिए ते ओवरलैप बि कोन कराईंदो, छो जो हिक ॿिए में मेंबर कंहिंजो तालुक रखे ई कोन थो। इन करे हीअ ख़ाली सेट अलॻि लिखंदासीं, हीअ सेट बि अलॻि लिखंदासीं। ॿिन्ही खे असां मेंबर सां अॻियां वारींदासीं। ए सेट मेंबर आहिनि 1 2, 1 2 वारे थो ए सेट आहे। बी सेट मेंबर आहिनि 3 4, 3, 4, असां बिल्कुलु वारे छॾियो। अचो त ॿियो सेट ॾिसूं जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो मेंबर आहे। असांजो पार्ट नंबर 4 में हीअ आहे ए सेट आहे जंहिंमें 2, 3, 4, बी सेट आहे 3, 6, 9। हाणे हिन में ए इंटरसेक्शन बी, पहिरीं ए जा मेंबर 2 3 4, इंटरसेक्शन बी जा मेंबर 3 6 9। हिन में बिको आहे, हिन में कोन्हे, कोन लिखंदासीं। हिन में 3 आहिनि, हिन में 3 आहिनि, उहे हेठि लिखंदासीं। हिन में 4 आहिनि, हिन में कोन्हनि, त सिर्फ़ु टिको अहिड़ो अंग आहे जेको हिन में ॿिन्ही में असां सिर्फ़ु 3 लिखंदासीं। असांजो जवाबु 3 आयो आहे। त हाणे हिनखे डायग्राम वेन डायग्राम में कीअं लिखिजे, पहिरीं मुस्ततील ठाहिबो। मुस्ततील ठाहिण खां पोइ असां सिर्फ़ु ए सेट खे लिखंदासीं। हीअ दाइरो सिर्फ़ु हिकिड़ो दाइरो, हीअ असांजा कोन ठाहियो आहे, सिर्फ़ु हीअ दाइरो लिखो आहे। त असां ए जा मेंबर आहिनि 2 3 4, अहिड़े तरीक़े सां लिखूं जीअं बिको चौको ऐं 3 हिते लिखिया अथऊं, त जीअं ॿियो दाइरो ॾियूं त हीअ 3 साॻिया हुन में हिन बी सेट सां तालुक अची वञे। जेकॾहिं असां हीअ दाइरो पढ़ूं त सिर्फ़ु ए सेट में 2 3 4 मेंबर अची विया, ऐं जॾहिं वरी हीअ दाइरो हीअं गॾे करे पढ़ूं त हीअ टिको हिन सेट जो बि तालुक थी सघे थो, जॾहिं ॿई दाइरा पाण में गॾिजनि था। त माना हाणे हीअ 3 हिन बी सां तालुक रखे थो। अगरि ॿियो चकर ते 3 लिखूं आहे त माना हिन सेट 3 हिन सेट 3 हिन वॾे सेट यूनिवर्सल जे करे डबल टिको थी वञे, जंहिंजे करे असांखे ओवरलैप करे उहो हिकिड़ो ई टिको लिखणो पवंदो। त जॾहिं असां इहो लिखी वञण खां पोइ असां ॾिसंदासीं त हीउ टिको अहिड़ो आहे जेको हिन सेट में बि आहे, हिन सेट में बि आहे, ऐं इंटरसेक्शन चइबो ई हुनखे आहे, जेको हिकु जहिड़ो हुजे। त असां सिर्फ़ु हुन टिनि खे असां शेड ॾेई कारो कयो आहे, हिनखे बि कोन कबो, हिनखे बि कोन कबो, सिर्फ़ु टिनि खे। त यानी असांजो जवाबु जेको आयो आहे सिर्फ़ु 3 आयो आहे। हीअं 2 मेंबर हुजनि त उहे बि असां ॾेई सघूं था। त मुंहिंजे प्यारा ॿारो, तव्हांखे सम्झां थो चङी तरह सां सम्झ में अची विया हूंदा। फर्दर इनशाला नेक्स्ट असां इहे वीडियो में डिफरेंस सिखंदासीं त वेन डायग्राम जे अंदरि डिफरेंस कीअं हल थींदो आहे। त तेसिताईं तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।